उमरकोट खां अफ़सोसनाक ख़बर। उमरकोट में बेरहमानू क़तल। 22 वरनि जे नौजवान जो गलो कटियल ॾिसी शहर में ॾुख ऐं ॾहकाउ छांइजी वियो। तफ़सील मूजिब उमरकोट शहर जे इलाइक़े मोती चौक भरिसां 22 सालनि जे हिकु नौजवान जो गलो कटियल हालत में ॾिसी सॼे इलाइक़े में सनसनी ऐं ख़ौफ़ फहिलिजी वियो। मक़तूल जी सुञाणप मोहम्मद इस्माइल वल्द जमालदीन तौर थी आहे, जेको ॻोठ अकलू समेजा चकोली जो रहवासी हो। इब्तदाई ॼाण मूजिब कुझु शहरनि नौजवान खे सख़्त ज़ख़्मी हालत में ॾिसी फौरी तौर पुलिस खे इतला ॾिनो। पुलिस ऐं शहरनि गॾिजी नौजवान खे ॻणती जुगी हालत में सिविल अस्पताल उमरकोट मुंतक़िल कयो, जिते हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। इब्तदाई जांच मूजिब नौजवान जो गलो इंतहाई बेरहमी सां कटियल हो, पर अञा ताईं इहो मालूम नाहे थी सघियो त ही वारदात कंहिं कई ऐं कहिड़नि सबबनि जे बुनियाद ते कई वई। वाक़े खां पोइ पुलिस लाश खे तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। वधीक जांच शुरू कई वई आहे। हिन बेरहमानी वाक़े सबबि उमरकोट शहर में ख़ौफ़ जी लहर छांइजी वई आहे, जॾहिं त मक़तूल जे वारसनि सां राब्तो अञा ताईं नाहे थी सघियो। पुलिस मूजिब वाक़े जी हर पहलूअ खां जांच कई पई वञे ऐं जल्द हक़ीक़तूं साम्हूं आंदियूं वेंदियूं। रिपोर्ट डॉक्टर रहीमलाल बाघाणी। प्रेस क्लब अॻियां लाश रखी शहरनि धरणो जारी करे छॾियो। छा थियो? छा थियो? ओ भाउ के कयो?